ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 21/2/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा, मीठे मीठे ॿार, ज्ञान जी तलवार में योग जो जौहर खपे। ज्ञान जी तलवार में योग जो जौहर खपे, तॾहिं ई विजय थींदी। ज्ञान में योग जो जौहर आहे त उनजो असरु ज़रूरु थींदो आहे। प्रश्न, तव्हां ख़ुदा जा पैगंबर आहियो, तव्हांखे सॼी दुनिया खे कहिड़ो पैगाम ॾियणो आहे? उत्तर आहे, सॼी दुनिया खे पैगाम ॾियो कि ख़ुदा चवनि था तव्हां सभु पंहिंजी खे आत्मा सम्झो, देह अभिमान छॾे हिकु बाप खे यादि करो त तव्हांजे सिर सां पापनि जो बोझो उतरी वेंदो। हिकु बाप जी यादि सां तव्हां पावन ठही वेंदव। अंतर्मुखी ॿार ई अहिड़ो पैगाम सभिनि खे ॾेई सघंदा आहिनि। छोकी असां सदा अंतर्मुखी रहंदासीं, ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे कर्म कंदासीं त कोई बि असांजे साम्हूं ईंदो त असांखे हुनजे मथां रहम ज़रूरु ईंदो। छोकी हिन समय सभु आत्मायूं दुखी परेशान आहिनि न। असां अंतर्मुखी ठही करे कंहिं बि आत्मा खे ॾिसूं त हुनजो बि कल्याण थी वेंदो। सॼी दुनिया खे पैगाम ॾियो कि ख़ुदा चवनि था तव्हां सभु पंहिंजी खे आत्मा सम्झो, देह अभिमान खे छॾो, हिकु बाप जी यादि में रहो त सिर जे पापनि जो बोझो उतरी वेंदो। हिकु बाप जी यादि सां तव्हां पावन ठही वेंदव। अंतर्मुखी ॿार ई अहिड़ो पैगाम सभिनि खे ॾेई सघंदा। ओम शांति। बाप सम्झायो आहे कि कोई बि मनुष्य मात्र, पोइ चाहे दैवी गुण वारो हुजे या आसरी गुण वारो हुजे, उन्हनि खे भॻवान न चईंदासीं। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि। दैवी गुण वारा हूंदा आहिनि सतयुग में, आसरी गुण वारा हूंदा आहिनि कलयुग में। इन करे बाबा लिखित बि ठाराई अथई कि दैवी गुण या आसरी गुण वारा आहियो, सतयुगी आहियो या कलयुगी आहियो। इहा ॻाल्हि ॾाढी मुश्किल सां मनुष्य खे सम्झ में ईंदी। तव्हां सीढ़ी ते ॾाढो सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो कंहिंखे बि। सीढ़ी जे चित्र ते तव्हां कंहिंखे बि ॾाढो सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। तव्हांजे ज्ञान जे बाण ॾाढा सुठा आहिनि, परंतु हुन में जौहर खपे। तव्हांजा ज्ञान जा बाण ॾाढा सुठा आहिनि, परंतु हुन में छा खपे? जौहर खपे। असां बाबा जी यादि में रही करे ज्ञान ॾींदासीं त ॾाढनि खे तीर लॻंदो। जीअं तलवार में बि जौहर हूंदो आहे न, कोई तीखी तलवार, कोई तीखो जौहर वारो हूंदो आहे, कोई ॾाढो तिखे जहर वारो हूंदो आहे। जीअं गुरु गोबिंद सिंह जी तलवार विलायत हली वई, हुन तलवार खे खणी करे परिक्रमा ॾींदा आहिनि, ॾाढी साफ़ रखंदा आहिनि। कोई 2 पैसे जी तलवार बि हूंदी आहे जंहिंमें जौहर हूंदो आहे। कोई 2 पैसे जी तलवार बि हूंदी आहे जंहिंमें जौहर हूंदो आहे, उहा ॾाढी तिखी हूंदी आहे, उन्हनि जो दाम ॾाढो हूंदो आहे न। ॿारनि में बि ईअं ई आहे। कोई में ज्ञान ॾाढो आहे, योग जो जौहर घटि आहे। जो बांदेलियूं ग़रीब आहिनि उहे शिव बाबा खे ॾाढो यादि कंदियूं आहिनि। उन्हनि में ज्ञान घटि आहे, योग जो जौहर ॾाढो आहे। उहे तमो प्रधान खां सतो प्रधान ठही वेंदा आहिनि। जीअं हिकु अर्जुन ऐं भील जो बि मिसाल आहे न। अर्जुन खां बि भील तिखो थी वियो बाण मारण में। अर्जुन अर्थात जो घर में रहंदो आहे, अर्थात बाबा जी सेंटर ते रहंदो आहे, रोज़ु ॿुधंदा आहिनि। उन्हनि खां ॿाहिरां रहण वारा तिखा थी वेंदा आहिनि। जंहिंमें ज्ञान जो जौहर आहे उनजे आगे उहो भरी डोईंदा। चईंदा आहिनि भावी, कोई फेल थी वेंदो आहे, उहो देवालो मारंदा आहिनि त नसीब ते हथु रखंदा आहिनि। ज्ञान सां गॾु योग जो जौहर बि खपे न। जौहर न हूंदो त गोया कुकड़ ज्ञानी आहे। ॿार बि फील कंदा आहिनि, कोई जो पति में, कोई जो कंहिं में प्यार हूंदो आहे। ज्ञान में ॾाढा तिखा हूंदा आहिनि, लेकिन अंदरि खिटखिट रहंदी आहे। ज्ञान में ॾाढा तिखा हूंदा आहिनि, लेकिन अंदरि योग न हूंदो आहे त खिटखिट रहंदी आहे। हिते त बिल्कुलु साधारण रहणो आहे, सभु कुझु ॾिसंदे हुए जीअं ॾिसंदा ई न आहियूं। हिकु बाप सां प्रीत आहे न, तॾहिं त
ॻायला कम काॾे दिलि याॾे। ऑफिस आदि में कमु कंदे बि बुद्धि में यादि रहे कि मां आत्मा आहियां। बाबा फरमान कयो अथई मूंखे यादि कंदा रहो। भक्ति मार्ग में बि कामकाज कंदे कोई न कोई इष्ट देवता खे यादि कंदा आहिनि। भक्ति मार्ग में बि कमु कंदे उहे कंहिं न कंहिं इष्ट देवता खे यादि कंदा आहिनि। उहो त पथर जो भूत आहे, हुन में आत्मा त आहे न। जेका देवी देवताउनि जी मूर्ति खे यादि कंदा आहिनि उहो त पथर जो मूर्ति आहे, भूति आहे न, हुन में आत्मा थोरी आहे। लक्ष्मी नारायण खे बि पूजदा आहिनि, उहो बि पथर जी मूर्ति आहे न। ॻाल्हाईंदी इन्हनि जी आत्मा किथे आहे, मूर्ति थोरी ॻाल्हाईंदी आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो ज़रूरु कोई नाम रूप में हूंदा। हाणे तव्हां पोइ योग बल सां पावन देवता ठहो था न। एम ऑब्जेक्ट बि आहे। ॿी ॻाल्हि बाप सम्झाइनि था, ज्ञान सागर ज्ञान गंगायूं हिन पुरुषोत्तम संगम युग ते ई हूंदियूं आहिनि। बसि हिकु ई समय ते हूंदियूं आहिनि। ज्ञान सागर ईंदा ई आहिनि कल्प जे हिन पुरुषोत्तम संगम युग जे। त हू ज्ञान सागर सभु ज्ञान जी नदियूं बाबा पुरुषोत्तम संगम युग ते ईंदा आहिनि। ज्ञान सागर निराकार परमपिता परमात्मा शिव, उन्हनि खे शरू ज़रूरु खपे जो ॻाल्हि बि करे सघे। बाक़ी पाणी जी त हिते ॻाल्हि न आहे। इहे तव्हांखे ज्ञान मिलंदो ई आहे संगम ते। बाक़ी सभिनि वटि आहे भक्ति वारा गंगा जे पाणी खे बि पूजदा रहंदा आहिनि। पतित पावन त हिकु बाप ई आहे न, उहे ईंदा ई हिकु बार आहिनि जॾहिं पुराणी दुनिया बदिलणी आहे। बाबा चवनि था पतित पावन त हिकु मां ई आहे, मां ईंदो बि हिकु बार ई आहे जॾहिं हिन पुराणी दुनिया खे बदिलणो हूंदो आहे। त हाणे बाबा हिन पुराणी दुनिया खे बदिलणा आहिनि। पतित पावन बाप हिन सॼी पुराणी दुनिया खे बदिलणा आहिनि। हाणे इहे कंहिंखे सम्झाइण में बुद्धि खपे। एकांत में वीचार सागर मंथन करिणो आहे कि पतित पावन बाप असांखे पावन ठाहिण लाइ आया आहिनि। बाबा चवनि था वीचार सागर मंथन करो, छा लिखूं जो मनुष्य सम्झी वञनि कि ज्ञान सागर परमपिता परमात्मा हिकु शिव ई आहे। उहो जॾहिं ईंदा आहिनि उन्हनि जे ॿार जो ब्रह्मा कुमार कुमारी ठहींदा आहिनि, उहे ज्ञान धारण करे ज्ञान गंगायूं ठहींदियूं आहिनि। अनेक ज्ञान गंगायूं आहिनि जो ज्ञान ॿुधंदा ई रहंदा आहिनि। उहे ई सदगति करे सघंदा आहिनि। पाणी में सनानु करण सां पावन न ठही सघंदा आहिनि। ज्ञान हूंदो ई आहे संगम ते। इहे सम्झाइण जी युक्ति खपे, ॾाढो अंतर्मुख खपे। शरीर जो भान छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झणो। मां आत्मा पंहिंजी भाइनि खे सम्झायां थी, मां आत्मा पंहिंजे हिन भाइनि खे ॾिसां थी त उन्हनि जो बि कल्याण करण जो असांखे संकल्प ईंदो। हिन समय चईंदा असां पुरुषार्थी आहियूं। यादि कंदे कंदे जॾहिं पाप ख़तमु थी वेंदा आहिनि तॾहिं लड़ाई शुरू थींदी आहे। जेसि ताईं सभिनि खे पैगाम मिले असां पुरुषार्थ कंदे कंदे यादि कंदे कंदे जॾहिं असांजा सभु पाप भस्म थी वेंदा, बसि हिकु बाप ॿियो न कोई इहो ई यादि रहंदो, तॾहिं लड़ाई शुरू थींदी। जेसि ताईं सभिनि खे पैगाम मिले। पैगाम अथवा मैसेज त शिव बाबा ई ॾींदा आहिनि। ख़ुदा खे पैगंबर चईंदा आहियूं न। तव्हां सभिनि खे पैगाम पहुचाईंदा आहियो कि पंहिंजे खे आत्मा सम्झी परमपिता परमात्मा खे यादि करो। परमात्मा सां योग लॻायो त भाव प्रतिज्ञा कंदा आहिनि। असांखे सभिनि खे कहिड़ो पैगाम पहुचाइणो आहे, असां कहिड़ो पैगाम पहुचाईंदा आहियूं कि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त सभु जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वेंदा। बाबा प्रतिज्ञा था करनि कि जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वेंदा। इहे त बाप ब्रह्मा जे मुख सां वेही सम्झाईंदा आहिनि। पाणी जी गंगा छा सम्झाईंदी? बेहद जो बाप बेहद जे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि त सतयुग में केतिरा सुखी संपत्तिवान हुयो, हाणे दुखी कंगाल थी आहे। इहे बेहद जी ॻाल्हि आहे। बाक़ी चित्र आदि सभु भक्ति मार्ग जा आहिनि। इहे भक्ति मार्ग जी सामग्री बि ठहिणी आहे।
शास्त्र पढ़णु पूजा करणु इहे सभु भक्ति आहे न। मां थोरी शास्त्र आदि पढ़ंदो आहे न। मां त तव्हां पतितनि खे पावन ठाहिण लाइ ज्ञान ॿुधाईंदो आहे कि पंहिंजी खे आत्मा सम्झो। बाबा जो ज्ञान केॾो सहज आहे, काथे भक्ति जो एॾो विस्तार, काथे ज्ञान जो हिकु ई ॻाल्हि, ख़ुदि खे आत्मा सम्झो ऐं परमात्मा खे यादि करो। हाणे आत्मा ऐं शरीर ॿई पतित आहिनि। हाणे बाप खे यादि करो त तव्हां देवता ठही वेंदो। बाबा चवनि था हाणे मूंखे यादि, बाबा खे यादि करण सां केॾा फ़ाइदा आहिनि। पावन बि थी वेंदासीं, दैवी गुण बि धारण थी वेंदा, देवता बि ठही वेंदासीं। देह सां गॾु सर्व पुराणा संबंध महत्व मिटी वञे। ॻाईंदा बि आहिनि, तव्हां ईंदा त असां ॿियो किसा न ॿुधंदासीं, हिकु तव्हां सां ई सभु संबंध जोड़ंदासीं, सभु देहदारनि खे भुलिजी वेंदासीं। हाणे बाप चईंदा आहिनि पंहिंजो वाइदो यादि कराइनि। हाणे बाप असांखे पंहिंजो वाइदो यादि कराईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मूंसां गॾु योग लॻाइण सां ई तव्हांजा विक्रम विनाश थींदा। बाबा सां गॾु योग लॻाइण सां ई असांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा। तव्हां नई दुनिया जा मालिक ठही वेंदव। इहे आहे एम ऑब्जेक्ट। बाबा खे यादि करण सां असांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा। असां नई दुनिया जा मालिक ठही वेंदासीं। इहा असांजी एम ऑब्जेक्ट आहे न। राजाउनि सां गॾु प्रजा बि ज़रूरु ठहिणी आहे। राजाउनि सां गॾु प्रजा बि ज़रूरु ठहिणी आहे। राजाउनि खे दास दासी बि त खपनि न। बाप सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। इन करे असांजे आसपास जो बि अहिड़ी आत्मायूं आहिनि जो ज्ञान में तिखियूं न आहिनि, तव्हांजे जीवन में विघ्न थी विझनि, जो पूरी धारणा नथी करे सघनि, लेकिन तव्हांजे कनेक्शन में आहिनि, तव्हांजे जीवन में विघ्न विझनि थियूं। त ॿियो तव्हांजे कनेक्शन में हूंदे हुए बि धारणा नथी करे हलनि, लेकिन उन्हनि खे तव्हांजे संबंध संपर्क में अचण में सुठो लॻंदो आहे। भले उहो बाबा ताईं नथा पहुची सघनि, लेकिन तव्हां द्वारा उन्हनि खे बाबा जी अनुभूति थिए थी, त उहा असांजी प्रजा थी वई। लेकिन जो असांजे जीवन में विघ्न विझंदा आहिनि उहे असांजी दास दासी थी आहे। बाप सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। सुठी तरह योग में न रहंदव, दैवी गुण धारण न कंदव त ऊच पद कीअं पाईंदव। घर में कोई न कोई ॻाल्हि ते झगड़ो कलह थींदी आहे न। बाप लिखंदा आहिनि तव्हांजे घर में कलह आहे, इन करे ज्ञान ठहिरंदो न आहे। बाबा पुछंदा आहिनि स्त्री पुरुष ॿई ठीकु हलंदा आहिनि, चलन ॾाढी सुठी खपे। बाबा चवंदा चलन ॾाढी सुठी खपे, क्रोध जो अंश बि न रहे। हाणे त दुनिया में केतिरो हंगामो अशांती आहे न। तव्हां में ॾाढा ज्ञान योग में तिखा थी वेंदा आहिनि, ऐं ॿिया बि ॾाढा यादि करणु लॻी वेंदा आहिनि। क्रोध जो अंश बि न रहे। बाबा चवनि था चलन ॾाढी सुठी रखो। हाणे दुनिया में केतिरो हंगामो अशांती आहे, तव्हां में ॾाढो ज्ञान योग में तिखा थी वेंदा आहिनि, त ॿियनि खे बि यादि कराइण लॻी वेंदा आहिनि। तव्हां में ॾाढा ज्ञान योग में तिखा थी वेंदा, त ॿिया बि तव्हांखे ॾिसी करे सिखंदा। तव्हांजी प्रैक्टिस बि सुठी थी वेंदी ऐं बुद्धि बि विशाल थी वेंदी। असांजी प्रैक्टिस बि सुठी थी वेंदी ऐं बुद्धि बि विशाल थी वेंदी। बाबा खे नंढा चित्र एतिरा पसंदि न ईंदा आहिनि, सभु वॾा वॾा चित्र हुजनि। ॿाहिरि मुख्य स्थान ते रखो, जीअं नाटक जे वॾे वॾे चित्र रखंदा आहिनि न, सॼा सॼा चित्र ठाहियो जो बिल्कुलु ख़राबु न थियनि। सीढ़ी बि ॾाढी वॾी वॾी ठाहे करे अहिड़ी जॻह ते रखो जो सभिनि जी नज़र पए। सीट ते ई रंग आदि अहिड़ो मज़बूत थी वञे, जेकी शीट हूंदी न जिते ठाहींदासीं हुते ते रंग आदि एॾो मज़बूत थी वञे जो पाणी व धूप में ख़राबु न थिए। मुख्य स्थाननि ते रखी छॾो। काथे एग्ज़िबिशन थींदी आहे त मुख्य वॾा 2-3 चित्र ई काफ़ी आहिनि। माण्हू बाबा चवनि था वॾा वॾा चित्र ई काफ़ी आहिनि। इहे गोलो बि विस्तार में दीवार एतिरो वॾो ठाहिणो खपे। दीवार ते भल 6-8 आदमी
उठाए करे रखनि उनखे। कोई बि परां खां ॾिठे त हिकदमि क्लियर मालूम पइजी वञे। सतयुग में त ॿियो सभु एतिरा धर्म हूंदा न, उहो त ईंदा ई पोइ आहिनि। पहिरियों त स्वर्ग में ॾाढा थोरा हूंदा, हाणे स्वर्ग आहे या नर्क। तव्हां हिन ते ॾाढो सुठी रीति कंहिंखे बि सम्झाए सघंदा आहियो। एॾी सारी आत्माउनि खे असां ईअं सम्झाए सघंदा आहियूं कि हाणे स्वर्ग आहे या नर्क, जो अची हुनखे सम्झाईंदा रहो। वॾा वॾा चित्र हुजनि, कीअं पांडवनि जा, जीअं पांडवनि जा वॾा वॾा भूत ठाहींदा आहिनि न, तव्हां बि पांडव आहियो न। शिव बाबा त संगम ते ई पढ़ाईंदा आहिनि न, उहा श्री कृष्ण आहे सतयुग जो फर्स्ट प्रिंस। तव्हां सम्झाईंदे सम्झाईंदे पंहिंजी राजा जी स्थापना करे वठंदा आहियो न। कोई पढ़ंदे पढ़ंदे छॾे बि ॾींदा आहिनि। स्कूल में बि कोई न पढ़ी सघंदा आहिनि त पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि। हिते बि ॾाढा आहिनि जीअं पढ़ाई खे छॾे ॾिनो, पोइ उहा स्वर्ग में न ईंदा छा? जीअं पढ़ाई खे छॾे छॾियो, उहा स्वर्ग में न ईंदा। मां विश्व जो मालिक, मूंखां कोई ॿ अक्षर बि ॿुधे त बि स्वर्ग में अची वञे। मां विश्व जो मालिक, मूंखां कोई ॿ अक्षर ॿुधनि त बि स्वर्ग में अची वञनि। अॻियां हली करे ढेर ॿुधंदा। बाबा चवंदा इहा सॼी राजधानी स्थापना थी थिए न, कल्प पहिरियों मिसल। ॿार सम्झंदा आहिनि असां अनेक बार राज्य वरितो आहे, पोइ गवायो। हीरे जहिड़ो हुया, पोइ कौड़ी जहिड़ो ठहियासीं। भारत हीरे मिसल हुयो, हाणे पोइ छा थी वियो आहे? भारत हूंदो ई हिन संगम, भारत त हूंदो ई न। भारत ई त पहिरियों हीरे मिसल हुयो, हाणे कौड़ी मिसल थी वियो आहे। भारत त हूंदो ई हिन संगम खे पुरुषोत्तम युग चइबो आहे न। उत्तम खां उत्तम पुरुष बि आहे, बाक़ी सभु कनिष्ठ आहिनि। हिन संगम युग खे पुरुषोत्तम युग चइबो आहे। उत्तम ते उत्तम पुरुष बि आहे न, बाक़ी सभु कनिष्ठ आहिनि। जो पूज्य हुया उहो पोइ पुजारी ठही विया आहिनि। 84 जन्म वठंदा आहिनि न, उहो शरीर बि ख़तमु थी वियो, आत्मा बि तमो प्रधान थी वई। जॾहिं सतो प्रधान आहिनि त पूजदा ई न आहिनि, चैतन्य में आहिनि। हाणे त शिव बाबा खे चैतन्य में यादि कंदा आहियो न, पोइ पुजारी ठही वेंदव त पत्थर खे पूजदव। हाणे बाबा चैतन्य में आहे, पोइ उन्हनि जी पत्थर जी मूर्ति ठाहे करे पूजदा रहंदा आहियूं। रावण राज्य में भक्ति शुरू थींदी आहे। आत्मा उहो ई आहे, भिन्न भिन्न शरीर धारण कंदी आई आहे। हेठि किरंदे किरण सां भक्ति शुरू थी वेंदी आहे। बाबा पोइ अची करे ज्ञान ॾींदा आहिनि त ॾींहुं शुरू थी वेंदो आहे। ब्रह्मण सो देवता, हाणे त देवता न चईंदासीं न, ब्रह्मा त सतयुग में हूंदो ई न। अर्थात उहा आत्मा हूंदी, लेकिन उहो नाम रूप न हूंदो। हिते ब्रह्मा तपस्या करनि था न, मनुष्य आहिनि न। शिव बाबा खे शिव ई चइबो आहे। इन्हनि में आहे त बि शिव बाबा ई चईंदासीं, ॿियो कोई नाम न रखी सघंदा। हिननि में शिव बाबा ईंदा आहिनि न, उहो ज्ञान सागर आहे न। हिन ब्रह्मा तन द्वारा ज्ञान ॿुधाइनि था न, त चित्र आदि बि ॾाढी सम्झ सां ठाहिणो खपे। बाबा चवनि था हिन में लिखित ई कम में ईंदी। पतित पावनी, पाणी जो सागर या पाणी जी गंगा, वह ज्ञान सागर ऐं उन्हनि सां निकिती हुई ज्ञान गंगायूं। ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि न। बाबा चवनि था उन्हनि सां प्रश्न पुछो। ज्ञान सागर उन्हनि सां निकिती हुई गंगायूं, ये ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि न। इन्हनि खे ई बाप ज्ञान ॾींदो आहे। बाबा त सभिनि खे ॾींदो आहे, लेकिन हिननि पढ़ी करे धारण कयो अथनि न। ब्रह्मा द्वारा जो ब्रह्मण ठहींदा आहिनि, उहे ई पोइ देवता ठहींदा। विराट रूप जो चित्र बि ॾाढो वॾो आहे न, ॾेखारिणो आहे। इहे मुख्य चित्र आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, मिठा ॿार तव्हांखे पंहिंजी सिविल बुद्धि ठाहिणी आहे। असांखे पंहिंजी सिविल बुद्धि ठाहिणी आहे। जॾहिं बाबा ॾिसंदा आहिनि कि हिननि जी क्रिमिनल आहे त सम्झंदा आहिनि इहे हली न सघंदा। तव्हांजी आत्मा हाणे त्रिकालदर्शी ठहींदी आहे। इहे कोई वीरलो सम्झंदो आहे, ॾाढा बुद्धू आहिनि।
बाबा चवनि था हाणे असांजी बुद्धि त्रिकालदर्शी ठहे थी न। इहे कोई वीरलो ई सम्झंदा आहिनि की असांजी बुद्धि त्रिकालदर्शी ठहे थी, ॾाढा बुद्धू आहिनि, बाप खे फारकती बि ॾेई छॾींदा आहिनि। बाबा जी ज्ञान खे माण्हू ॿार सम्झंदा न आहिनि त बुद्धू ॾेई चईंदासीं, पोइ बाबा खे फारकती ॾेई छॾींदा आहिनि। इहे त ॿार सम्झंदा आहिनि की राजधानी स्थापना थिए थी न, इहे त बाबा सम्झंदा आहिनि की हिते असांजी पूरी राजधानी स्थापना थिए थी, उन में सभु खपनि, पिछाड़ी में सभु साक्षात्कार थींदो, फर्स्ट क्लास दासासियूं बि ठहींदियूं न। फर्स्ट क्लास दासी कृष्ण जी पालना कंदी, बर्तन साफ़ करण वारी, रोटी खिलाइण वारी, सफ़ाई करण वारी सभु अलॻि अलॻि दासासी हूंदी। ॾिसो हिते सभु अलॻि अलॻि, रोटी ठाहिण वारी अलॻि, खिलाइण वारी अलॻि, सफ़ाई करण वारी अलॻि, कपिड़ा धोइण वारी अलॻि, सभु अलॻि अलॻि दासासी हूंदियूं, हितां खां ई निकिरंदियूं। फर्स्ट क्लास वारियूं ज़रूरु सुठो पद पाईंदियूं, उहो बासना ईंदी आहे, बाबा खे ॿारनि सां बासना ईंदी आहे। इहे ॾाढी सुठी मुरली हलाईंदा आहिनि, परंतु हिन में योग घटि आहे, कोई स्त्री पुरुष खां बि तिखी हली वेंदी आहे। हिकु ज्ञान में आहे, चईंदा आहिनि बाबा ॿियो पहियो ठीकु न आहे, हिकु ॿ खे सावधान करिणो आहे। प्रवृत्ति मार्ग आहे न, जोड़ी हिकु जहिड़ी खपे, बाबा चवनि था जोड़ी हिकु जहिड़ी खपे। हीअं न हिकु पहियो अॻियां थो हले, हिकु पहियो पुठियां थो हले, त जोड़ी हिकु जहिड़ी खपे। आप समान ठाहिणो आहे, पिछाड़ी में तव्हां दुनिया खे ई भुलिजी वेंदो, पिछाड़ी में असां दुनिया खे ई भुलिजी वेंदासीं। सम्झंदा आहिनि न असां हंस आहियूं, इहे बगुलो आहे, हिन में कोई अवगुण आहे, हिन में कोई आहे, चटा बेटी बि हलंदी आहे न, महिनत ॾाढी आहे बि ॾाढो सहज। अगरि निश्चय थी वञे की असां ई आहियूं, असांखे हाणे ईअं ई सोचिणो आहे, ईअं ई ॻाल्हाइणो आहे, ईअं ई कमु करिणो आहे न। परिवर्तन त दुनिया में माण्हू ॾिसो, पढ़ाई में, धंधे में, शादी करण खां पोइ माण्हू खे बि एडजस्ट करण लाइ, हिक ॿिए सां गॾु रहण लाइ, ॿिए घर में रहण लाइ एडजस्ट त करिणो ई पवंदो आहे। त आहे त सेकेंड जी सहज जी ॻाल्हि आहे न, सिर्फ़ु असांखे निश्चय हुजे, बाबा जी यादि हुजे ऐं सम्झ में अची वञे की हाणे असांखे ईअं ठहिणो ई आहे, अहिड़ी दुनिया अचणी आहे, त महिनत कोई कुझु बि न आहे, बिगड़ कौड़ी ख़र्चो ऊच ते ऊच पद पाए सघंदा आहियूं। ग़रीब जो आहिनि उहे सुठी सर्विस कंदा रहनि, हिन में देही अभिमानी स्थिति हुजणी खपे, त जल्दी अॻियां हली सघंदा आहियूं। इहे त पतो आहे न की केरु केरु ख़ाली हथ आयो हुयो, ग़रीब जो आहिनि उहे सुठी सर्विस कंदा रहंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि इहे त पतो ई आहे न केरु केरु ख़ाली हथ आयो, ॾाढा कुझु खणी अचण वारा अॼु आहिनि, जीअं बाबा जी अॻे में ॾाढो कुझु ॾिनो, एॾा सारा खणी अचण वारा अॼु आहिनि। अच्छा ऐं ग़रीब ॾाढो ऊच मर्तबो पाइनि था, जेको कुझु न खणी आया न त उहे सोचदा असां कुझु बि न खणी आया आहियूं, उहो त बिल्कुलु निरंकारी सेवादारी ठही करे ईंदा आहिनि। सेवादारी तॾहिं त एॾो अॻियां ऊच पद पाईंदा आहिनि न, ज्ञान योग में बि तिखा हली वेंदा आहिनि। दुनिया में बि ॾिसो जो ग़रीब हूंदा आहिनि न, हुननि जा ॿार केॾा वॾा वॾा ऑफिसर ठही वेंदा आहिनि, ऐं साहूकारनि खे पंहिंजे नशो रहंदो आहे, हुननि जे ॿारनि खे पंहिंजो नशो रहंदो आहे त एॾो अॻियां न, हुननि जा बि कोई निकिरी वेंदो आहे। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, ज्ञान तलवार में यादि जो जौहर भरण लाइ कर्म कंदे हुए अंतर्मुखी ठही अभ्यास करिणो। ज्ञान तलवार में यादि जो जौहर भरण जे लाइ कर्म कंदे हुए अंतर्मुखी ठही अभ्यास करिणो आहे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजी आत्मा खे बाप जो फरमान आहे कि निरंतर मूंखे यादि करो, हिकु बाप सां सची प्रीत रखो, देह ऐं देह जे संबंधनि सां ममत्व कढी ॾियो।
ॿियो आहे प्रवृत्ति में रहंदे हिकु ॿ खे सावधान करे हंस ठही उच्च पद पाए वठिणो आहे। त अॼु बाबा युगलनि खे ख़ासि हीअ सावधानी था ॾियनि। क्रोध जो अंश बि न हुजणो खपे, अंश बि कढी छॾो, पंहिंजी सिविल बुद्धि ठाहिणी आहे। असां सभिनि खे पंहिंजी सिविल बुद्धि ठाहिणी आहे, तॾहिं त पूरी दुनिया वारनि जी बि थींदी न। सिविल बुद्धि ठाहिणी आहे। वरदान आहे साक्षी थी कर्मेंद्रियनि सां कर्म कराइण वारी कर्तापन जी भान सां मुक्त अशरीरी ठहो। जॾहिं चाहियो शरीर में अचो, जॾहिं चाहे अशरीरी थी वञो। जो कोई कर्म करिणो आहे त कर्मेंद्रियनि जो आधार वठो, लेकिन आधार वठण वारी मां आत्मा ऐं मूंसां गॾु बाबा आहे त इहे भुलिजो न। करण वारी न आहियां, कराइण वारी आहे। ऐं मुंहिंजी आत्मा खे केरु कराइण वारो आहे? बाबा कराइण वारो आहे। त इहे भुलिजो न। जीअं ॿियनि सां कमु कराईंदा आहियो न, हुन समय पंहिंजे खे अकेलो सम्झंदा आहियो। जीअं ॿियनि सां कमु कराईंदा आहियो, हुन समय पंहिंजे खे अलॻि सम्झंदा आहियूं न। जीअं असां कंहिंखां कमु था करायूं त हुन समय पंहिंजे खां अलॻि सम्झंदा आहियूं। ईअं ई मां आत्मा हिन कर्मेंद्रियनि सां ॻाल्हायां थी। पोइ ॻाल्हायो, कमु कयो, पुन्यारी। वैसे साक्षी थी कर्मेंद्रियनि सां कर्म करायो त कर्तापन जी भान सां मुक्त थी वेंदो, अशरीरी थी वेंदो। कर्म जे विच विच में 1-2 मिंट बि अशरीरी थियण जो अभ्यास करो त लास्ट समय में मदद मिलंदी। स्लोगन आहे विश्व राजन ठहिणो आहे त विश्व खे सकाश ॾियण वारा ठहो। विश्व राजन ठहिणो आहे त विश्व खे सकाश ॾियण वारा सम्झो, सकाश ॾियण वारा ठहो। बाबा चवनि था तॾहिं असां विश्व जा महाराजा महारानी ठही सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।